बचाया हाणे हिन घर जो वॾो तूं आहीं। इहे वात पटे न घुम, कुछ सोच हिन घर जे लाइ। ॾाढो तो सोचा ज़हमत, ॾींहं राति पौधे जे कातिलनि जे बारे में तो सोचा। दुआ कर ज़हमत, को हिकु चकर पौधे जे कातिल जी ख़बर पइजी वञे। असां वॾा खूनी माण्हू हाणे त जेल बि काटे आया हूं, जेल। बस हाणे बस, मूंखे ख़बर आ त तूं वॾो खूनी आहीं। मां चवां हिकु, सोचे वरी ॿी। हाणे ज़ाहिर आहे पासो माण्हू प्लान जो सोचींदो, प्लान जो। को हिकु चकर ख़बर पए पौधे जे कातिल जी, छाकाणि त जेल असांजो कातिल आ। अकुल जा अंधा, पहिरियों तूं वेही मुंहिंजी ॻाल्हि ॿुध ऐं पोइ तूं पंहिंजो अकुल शुरू कर। हाणे ॻाल्हि कंदी त ॿुधंदुमि न, बाक़ी वेही यादि यादि त पोइ दो मुंहिंजो। अम्मा जो इद्दत बि सुभाणे ख़त्म थींदो ऐं सोचां पई त बाबा खे ख़त्मो बि ॾियारियूं। घर में लभे रुपयो बि कोन, इहो सभु कुझु किथां थींदो? तूं घबरा न ज़हमत, मां वेठो आं। मां सुभाणे शहर थो वञा, बपुरा साईं जा दाल तो पटाटा गिहु बसर धाणा पौधे खे वॾे धूम धाम शहनाज़नि सां, वॾनि धूमनि धामनि सां शौक़त सां ख़त्मो ॾींदासीं। इहो त सही आहे, पर कुझु कपिड़ो बि खपंदो जेको बाबा साईं जी नियत ॾींदासीं। तूं घबराई छो थी ज़हमत, मां जो वेठो आं। पौधे लाइ कपिड़ो छो, चाची पौधी लाइ 4 वॻा आज़ीदुसि चसी अदत मां ॿाहिरि असां कुंवार करे कढंदासीं। माण्हू जे ॾिसनि हुननि जो वात पतिजी वञे त चवंदी इहे नई निकियली कुंवार किथां आंदी अथव, ईअं सम्झो ॼण वनवाह पई खाए, वनवाह। बस हाणे बस, घणो थाप न। कुझु ग़लति चई वेठसि छा? कारो अथई मुंहुं, तूं सिर्फ़ ख़त्मे जो सामान वठी अचिजांइ ऐं हिकिड़ो वॻो वठी अचिजांइ बाबा जे लाइ। न सुधरजांइ, न सुधरजांइ। सॼो घर जो भाती सभु मरी वञनि न, पर तूं न सुधरजांइ। है फौजी मुजीब, है फौजी, जिंदगी में पहिरियों दफ़ो कम करण जे बगैर वापस मोटी आया है। हाकिम खान सां गॾु वरी रश हुई रस, जेकर गोली हलायूं हा त घणा बेगुनाह मारिजी वञनि हा। इन्हीअ जे करे हाकिम खान खे मारणु मुश्किल हो, मुश्किल। पोइ बि मुजीब कुझु न कुझु करे वापस अची हा, इहे वापस न मोटी हा। जेकॾहिं कुझु कया हा त वरी नओं मसलो कर खणे हा ऐं वारिस खान सां नई दुश्मनी थी वञे हा। खाली वापस आए इहो अञा वधीक बहितर थियो। जेकॾहिं वारिस खान सां दुश्मनी थी पई हा त वधीक मसला खड़ा थियनि हा। इहो ई सोचे त वापस आयो हा। हाकिम खान हितां जो आहे, अॼु न त सुभाणे हुन जो कमु करे वठंदासीं। हा, बकर आख़िर केसि ताईं कासाई जी छुरीअ खां बचंदो। हिकु न हिकु ॾींहुं सिर अॾीअ ते ॾियण ई पवंदुसि। हा रे सर, सिर्फ़ 2-3 ॾींहं सब्र कयो, कुझु रश घटि थिए, पोइ हाकिम खान जे ॻोठ वञी उनखे उते ई ख़त्म करे ईंदासीं। हाकिम खान के फिलहाल छॾ, तूं वञ ॿियो कमु करे अच। हुकुम कयो। रब ॾिने करीम जे चाचे खे पूरो करे अच। कमाल खान, इनखे मारण सां असांखे कहिड़ो फ़ाइदो पवंदो? हा कमाल खान, उन मां असांखे को बि ख़तरो न आहे, पोइ उनखे मारण मां कहिड़ो फ़ाइदो? उहो कुझु मिलंदो जंहिंजो तव्हां सोचे बि नथा सघो। 25-30 एकड़ ज़मीन अथसि ऐं उनजो ई अकेलो वारिस वठो आहे। जेकॾहिं इनखे तूं ख़त्म करे छॾींदे त पोइ ज़मीन मथां कब्ज़ो करण खां असांखे केर बि रोके नथो सघे। वाह कमाल खान वाह, तूं त मूंखां बि 2 हथ अॻिते निकिरी वई। बाबा साईं, हर रोज़ पाणीअ जे वारे मथां इन पोड़े जो टिको पियो थो पए। जॾहिं ॾिस SDO ऐं इंजीनियर वटि वेही थो रहे त मूंखे पाणी कोन था ॾियनि। इन करे मूं सोचियो आहे त इन पोड़े खे मारे इन जी बनीअ ते कब्ज़ो करे या बनी पंहिंजे नंबर सां मिलाए छॾियो। वञ मुजीब वञ, पंहिंजे दोस्त खे बि साण वठी वञ, पहिरियों कमु इहो करे अच। बेफ़िक्र रह रे सर, रात घर में खिड़ी वञी पूरो करे ईंदोसांसि ऐं कंहिंखे सबूत भत कोन ईंदो त पोड़े खे छा थियो
इहे मुजीब इहे मूसा खान जा दुश्मन खत्म कंदो वञ त मां ॿुधाईंदो वञा माण्हुनि खे त मूसा खान जो वेर कारी हर ते पेर आहे कारी हर ते पेर अदारा मां तव्हांजी ख़ुशीअ जे करे पंहिंजूं सभु दुश्मनियूं ख़तम करण थो चाहे। इन खां वधीक ॿी ख़ुशी जी कहिड़ी ॻाल्हि आहे बाबा। हूअं बि हीअ ज़िंदगी त चइनि ॾींहंनि जो खेल आहे जंहिंखे माण्हू ख़ैर ख़ूबी ऐं ख़ुशीअ सां गुज़ारे वञे। बाक़ी इहे दुश्मनियूं करे माण्हू मुल्क खे मशर न बणाए। इन करे त चवंदो आहे त बाबा असां वांगुरु मोहबती माण्हू बणिजी वञो मोहबती माण्हू। पोइ ॾिस त ज़िंदगीअ में केॾो सुकून थो मिले सुकून। अदारा ने सुकून जे लाइ मां बि तव्हां जीअं मोहबती माण्हू बणजणु चाहियां थो। आहे दुश्मनी ख़तम करण जी शुरूआत सभ खां पहिरियों मां मूसा खान वारनि खां ई करणु चाहियां थो। वॾो ॾिंगो माण्हू आहीं हाकिम खान, वॾो ॾिंगो माण्हू आहीं। किथे तो समत ॾे। वॾा मूसा खान खे राज़ी करणु मुंहिंजो कमु आहे। पोइ देर न कयो वारिस खान, जल्दी कयो। मूसा खान सां जल्दी ॻाल्हियुनि जी तारीख़ तय कयो। पोइ जिते बि मूसा खान चयो असां उते हलंदासीं। वॾा मां त कोशिशि कंदुसि त इहे ॻाल्हियूं पंहिंजी औताक ते थियनि। ऐं जेकॾहिं मूसा खान वारा उते अचण लाइ राज़ी न थिया त पोइ तव्हां ॿुधायो त ॿी कहिड़ी जॻह रखूं ॻाल्हियुनि करण लाइ। वारिस खान यार तूं त को बादशाह माण्हू आहीं। अरे बाबा जॾहिं ठाक करणो ई आहे त पोइ जॻह खे छा ॾिसणो आहे। मूसा खान जिते बि राज़ी थिए राज़ी कयूं चयसि असां उते पहुची वेंदासीं। अदारा एतिरी बि जल्दबाज़ी सां न कयूं मतिलबु मूसा खान सम्झे त असीं एतिरा कमज़ोर थी विया आहियूं। हाकिम खान सां तकड़ कयूं या सब्र कयूं पर मूसा खान इहा ॻाल्हि बख़ूबी ॼाणे थो त असां हुन खां ताक़त में कमज़ोर आहियूं या ॿीड़ा। इहा हुनखे बख़ूबी ख़बर आहे त असां पूरी सतराजीअ खे तबाह करण जी हैसियत रखूं था। अरे यार असां माण्हू आहियूं मोहबती। इन जे करे हर को पाण खे खान सॾाइण लॻो आहे। त पोइ ठीकु आहे वॾा, मां सुभाणे ई मूसा खान सां मिली ॻाल्हियुनि जो टाइम रखां थो ऐं इंशाअल्लाह तमामु जल्द तव्हां ऐं मूसा खान जे विच में बरंदड़ दुश्मनी जी बाहि ख़तम थी वेंदी। मां बि इहो ई चाहियां थो त ही दुश्मनी जूं बाहियूं विसामजी वञनि त जीअं अमन जा गुल घुमाइजण खां बची वञनि। वो छा सलाह दी छोकू हलूं अंदर वेलो टारे अचूं। अरे किथे पादर खाराई न छोन दा पादर सवाब खातर मानी कई अथऊं। हाँ सवाब ख़ातिर मानी कई अथनि त पोइ ठीकु आहे। पोइ हल अंदर मन ॿगिरा नसीब थी पवनि ऐं हिकु वेलो टरी बि पवे। अचो अब्बा अचो बिस्मिल्लाह वेहो वेहो। खैरा जे सिर ते खैर हुजे तव्हां बि सवाब जे गिरह में शामिल थियो। अरे छोकू वे भाग खुलिया आहिनि मसे मसे माई राज़ी थी आ। अब्बा बचाया उतो हिननि खे मानी आणे ॾे। हा चाची खोज़ बिस्मिल्लाह खोज़। मासी तूं अची असां सां गॾु वेही। खैरा जे सिर ते खैर हुजे। अदी अचो अचो अचे हिते मुंहिंजे घर में वेह। माई मूं त सम्झो हो कि 7 ताम कया हूंदव। बसड़ी अदी छा कयां जेको ग़रीबाणू हाल। अच्छा हथ सां धो मां पंहिंजे प्यारनि हथनि सां तुंहिंजा अॼु इहे किना हथ धोराईंदुमि। बस कर हाणे बस कर वञी बगीची में पवंदो। मां अॼो को ॾींहुं बुकुर पुसो न कई सम्झां थो त मूंसां कॾहिं बि न ठहंदी पर आख़िर वेंदी काॾे। हिकु न हिकु ॾींहुं मुंहिंजे प्यार खे ज़रूर सम्झंदी। हाणे दोडा न कढ त कयाई न ख़्वार। घर में सोनी सेफ्टी ज़ाल वेठी त बि ॿुॾी नथो मरी। शर्म ई कोन। खैरा जे सिर ते खैर हुजे। अॼु बि जन्नत खे सब्र न आयो
अॼु त को सब्र करे हा पर ख़ैर मुंहिंजो छा कंदी। अम्मा तू मासी जन्नत के छॾ, इन्हे जी त आदत ही अहिड़ी आहे। मानी ॾियो न। रज़ न कर खोज मानी खोज साथ हो जाई। खैरां जे सिर ॾे ख़ैर हुजे। अमड़ हियां थो ॾुखे हियां। अॼु जन्नत खे ईअं करणु न घुरिबो हो। अॼु त सब्र करे वञे हा। भला हाणे जेको हाल आ ग़रीबी आहर जेको हुयो सरी सघियासीं। अबाड़े मानी ॾियो। बाबा असांखे मानी ॾियो, बुख लॻी आहे। अते पस न थी अचो गंज पई आ मानी गंज बते में तरसो आज़े था ॾियूं। अम्मा हाणे छॾ दुखन के, जेको थियणो हो सो त थी वियो। ओ बुख ते मरी जासे मानी ॾियो। अते आज़े उठो उठो सवा का त बगदा हंसा आयो जा मिया का त तप त कर आया बसी न था कयो। सवाब ख़ातिर कुछ बटरे कर दी दवा या न बुख बि ॾाढी लॻी आ। अरे को ने साहब उठो अते दंदो काढी छड़ा छड़ा दंदो काम भली छोकरो देख अरे जा बच्चा भी अरे छॾ मोड़ो। अरे कहर पवई अॼु बि न मरे। सवाब बि विञाए छॾी। हाणे एॾी मानी केरु खाईंदो पेटी केरु खाईंदो। केस खाईंदो मां देखो तो भजे तो जन्नत ई मां खाईंदा थी। वागू ही सफा को चुप कर दे जन्नत ही खाईंदो। तू मत खाए मां खाईंदी ना। हाणे हे मथे ते चढ़ी हाणे हे पंहिंजी वारसी ॾेखारींदो पंहिंजी पियो हलाईंदो। हा ॾेखारींदुमि। अरे चुप कर मेजालो न कढाए। मेजालो फदा मस्त हिते खादा मां ना चना ना। चुप हिन जो त वारो वरियो आ। ताते पलुआ जो मुंह में कसू न कद मां वो ना आहे। मां चवाई थी ॼाड़ी फेराए छॾी थी साईं। अम्मा बस तनेस ठहियो कम तो ड्राहे पियो। ठहियो कम तो ठाहियां वॾड़ो थी वियो आ। हाणे असांजो हिते रहणु अजायो आहे। पर मुंहिंजो अंदाज़ो आहे त मुजीब सां गॾु शबीर वियो आहे। इहे वापसि ज़रूर ईंदा। न ख़ैरल शबीर खे मूसा खान पाण वटि रखंदो इन करे जो मुजीब रूपोश आहे ऐं मूसा खान खे अहिड़ो माण्हू घुर्जे जेको ॻाढ़े बोड़ ते मूसा खान जे अॻियां पुठियां चापलूसी कंदो रहे। जेकॾहिं शबीर उते रहंदो त मुजीब त ज़रूरी वापसी कंदो। मुजीब हिते शबीर जे सहारे ते रहंदो आहे। जेकॾहिं शबीर ई उते हूंदो त मुजीब हिते कंहिं वटि रहंदो। जेकॾहिं हिते नथो अची सघे त ॿिए कंहिं तरफ़ वेंदो। उते ई रहंदो मूसा खान जे ॻोठ ऐं हुन जे भर पासे में रहंदो। ते पुलिस जो वॾो ज़ोर आहे। मुजीब उते कोन रही सघंदो। मूसा खान मथां करम खान ज़ोर लाईंदो हो हाकिम खान जे इशारे ते। हाणे त करम खान वियो पूरो थी, बाक़ी सिकंदर उहो त मूसा खान जो पालतू आहे। इन करे हाणे मूसा खान खे पुलिस जो ख़ौफ़ ख़तम हूंदो ऐं इन करे मुजीब मूसा खान जे भर पासे में हूंदो। हा हाणे असांखे वापसी करणु घुरिजे। जेकॾहिं तव्हांजी इहा मर्ज़ी आहे त हलो वापसि हलूं। मूंखे मुजीब जो सिर घुरिजे, सिर जंहिं मुंहिंजे दोस्त खे नाहक क़त्ल कयो आहे। ऐं जेसीं ताईं मां पंहिंजे दोस्त जो पलांत न कंदुसि ख़ामोश कोन वेंदुसि। मुजीब सिर्फ़ तुंहिंजो ई दुश्मन आहे, पर हू मुंहिंजे बि पीउ जो क़ातिल आहे। क़ातिल न ॼाण हुन केतिरनि मज़लूमनि जो खून वहायो आहे। जेसीं ताईं इन दरिंदे जो बिलो न कंदासीं तेसीं ताईं को बि ग़रीब सुख जो साह न खणी सघंदो। मुजीब मूसा खान जी अधु ताक़त आहे। जेकॾहिं मूसा खान खे ख़तमु करणो ई आहे त सभ खां पहिरियों हली मुजीब जी क़बर तयारु कयूं। पोइ छा सलाह अथई रुस्तम? सलाह वारी कहिड़ी? हलो त सभ खां पहिरियां हिन आदमखोर जो बिलो कयो। जेकॾहिं हिन आदमखोर खे जल्दी ख़तमु न कयोसीं त ख़बर नाहे अञा केतिरियूं जानियूं गिड़काईंदो। हलो खानू मां तुंहिंजे करे ज़मीन जो बयानो ॾेई आयो आहियां, पर मुंहिंजी सलाह वठे त ज़मीन न वठ, पाणी जो वॾो मसइलो थींदो। इन ॻाल्हि खे तूं छॾ मुस्तफ़ा। तूं मूंखे सिर्फ़ु इहो ॿुधाए त सौदो घणे में तय कयो अथई? 12 लाख में। घणी ज़मीन आहे? आहे 40 एकड़,
पर उन्हीं मां आबाद जेके न 15 या 16 एकड़ सूरन था थिंदा हाणे कर मथा पैसा दे जमीन पांजे नाले लिखरावे मां चवाए तो इते जमीन न वठ अजायो इते पैसो ध्यान न कर मुस्तफा खानू कदे भी मुनाफे जो सोचो ही ना किए भी करे ये पैसा दे जमीन लिखराए वठ मां यो कम खत्म करे बे कम के वठ समझो यो कम थियो सुभाणे था मां जमीन लिखराए तो वठा लिखाई समेत जेको भी खर्च थियो न मां भरे दींदस तू खुटको न कर पैसे जो खुटको ही ना है वो वंद सुभाणे हर हाल में यो कम थियणो घुरिजे पानी तो पिया ऐसे जाती वो तो पानी पिया न बुधाई उठो हां न बुधाई उठो उठो भाजाई इज्जत मो थी आही के नौ लाऊ कोन लधियो थी जो खट तो उथंदी है तो मेहंदी वाला पैर खराब थींदई उठो पुट एक गाल जो कन खोले बुधी छड़ सोनी पाबंद हुई ना इन घर में जंहिंजे लाइ उहा रिश्ते जी डोर हाणे टुटी चुकी है हाणे तू ही मां त छा पर कानून भी हिन खे हिन घर मां वञण खां नथो रोके सघे सोनी जेतिरो बि वक़्तु असांजे घर में रहे थी इहो सोनी जो एहसान आहे असां ते इन करे ई तोखे चवां थो पुट पंहिंजो रवैयो अहिड़ो रख जो सोनी 2-4 महीना सां वटि रही सके बाबा कुछ महीना छो भाजाई बाकी जिंदगी भी हिन घर में गुजारी दी ऐं हिन जो जनाज़ो भी हिन घर में निकरंदो मां एतिरो बेगैरत न हो जो अदा जी मौत खां पोइ भाजाई की ॿिए सां लाऊं लहे ऐं वेही मां तमा छॾिसां ऐं इन ई करे चवाई तो बाबा त भाजाईअ खे दिमाग़ में ॻाल्हि विहारे छॾ त हिन घर में कॾहिं बि निकिरण जो न सोचे न त मौत जो ॿियो नालो आहे मच्छू मच्छू ऐं मजूअ जी जॾहिं बंदूक सदी थींदी आहे न बाबा तो वो न ॾिसंदी आहे त ॿार आहे या ॿुढो न मर्द ॾिसंदी आहे न औरत जेको आहे हुनखे दुख करे सघंदो आहे दुख ऐं बारूद सां उनजे जिस्म खे एतिरो त चिचिरे छॾींदो आहे एतिरो त चिचिरे छॾींदो आहे जो खपनि ॾियण जे लाइक़ बि न आहे हदो छो त मौत जो ॿियो नालो आहे मजू मजू कुछ भी कोने अम्मा कुछ भी कोन कंदो मजूद खे कुछ भी कोन कंदो मां आया न बाबा तोसां मां आया न ये मजूजू मिले खबरूं आहिनि न चाचा न मजू जे चेहरे में मां पंहिंजो मौत ॾिठो आहे मौत जेकॾहिं हाणे मां दरवाज़े खां ॿाहिरि पेर रखंदसि त मजू मूंखे मारे छॾे चईंदो हाय हाय पढ़े का साजड़ घर ही वीरान थी वियो खिल भोग लड़ो खुशी झेड़ो लगो पे हूंदो हो जिंदगी कीअं पई गुज़रे को एहसास ही कोन हो दुख सूर तकलीफ़ जी का ख़बर ही कान पई पए कुछ ओढ़ो भुणकंदो हो ऐं कुछ मां इन यलुड़ जहिड़े में दुखन खे त वेझो अचण ई कोन ॾींदासीं कोन अचण ॾींदासीं हाणे त दुख हिन दिल मथां वाहिरो करे विया खरीब
कहिड़ियुनि सोचुनि में घुमई? अहिड़ी जनी कहिड़ियूं थी ॻाल्हियूं पुछे जॾहिं पंहिंजा विछड़ी वेंदा आहिनि सॼो मुल्क सुञ लॻंदो आहे सुञ। माण्हू सुकून जे लाइ सिकी मरंदो आहे। भले माई पंहिंजी खॻे लाइ वॾी मोहबत पंहिंजे दिलि में सांढियो थी वते। जीअरे जेका खॻे सां जुठ कंदी हुई माई या तो समझंदी हुयसि वीचारो मरी वेंदो तूं त हुनखे सारींदी बि कोन, पर माई तूं त वॾा पार पई कढी। कुझु बि हुजे अहिड़ी जनी, कुझु बि हुजे, पर पोइ बि पोड़ो ज़िंदगीअ जो साथी हो। मां तो वांगुरु त न आहियां माई जो कारो कुम अलाए काॾे गुम थी वई त पछाड़ीअ उनजे लाइ के ॿ घड़ियूं इज़त बि न कयई। अड़ी मुंहिंजे ज़िंदगीअ मां सबक़ पिराए जनी, जनी सबक़ पिराए के ॿ घड़ियूं के ॿ ॾींहं वञी इन कारे कुम जे लाइ इज़त कर। ख़ैर घुर माई ख़ैर घुर, मुंहिंजो वर जीअरो आहे जीअरो, ॾिस जाए वेठी हिकु न हिकु ॾींहुं ज़रूर मोटी ईंदो। हा